पारब्रह्म फ़क़ीर खे पारू फ़क़ीर बि चवंदा आहिनि या ईअं चए वठो या पारू फ़क़ीर खे पारब्रह्म फ़क़ीर बि चइबो आहे। थरपारकर ज़िले जे डीपले तालुक़े में डीपले जे शहर खां 15 किलोमीटर खनि परे उत्तर ओलहंदे तरफ़ वेड़ी जप नाले हिकु नंढिड़ो ॻोठु आहे। वेड़े जप में 5-7 घर ठकुरनि राजपूतनि जा, 4-5 घर बेजरनि जा ऐं थोरा घर भीलनि ऐं मेघवाड़नि जा आहिनि। पारू फ़क़ीर खे पारब्रह्म फ़क़ीर बि सॾींदा आहिनि। हू असुल में कच्छ इलाइक़े जे अंजार नाले शहर में वेठल हो। ज़ात जो कच्छी ब्राह्मण हो, पर रिवाजी ब्राह्मण खां ॿी तरह हो। मेकण नाले हिकु सन्यासी का उपदेश या गुरु मंत्र वठी योग अभ्यास कयाईं। मेकण दादा जेको कच्छ में अॼु बि ॾाढो मशहूरु आहे ऐं मक़बूलियत हासिलु कयल अथसि ऐं उन्हीअ मेकण दादा सां जंहिंसां पुरसंगराम साहिब बि उपदेश वरितो हो, उन्ही सां ई पारब्रह्म फ़क़ीर बि उपदेश वरितो ऐं सॼी जमार ब्रह्मचारी थी रहियो। हूअ पोइ वैराग वठी सामहीन ऐं जोगिन वांगुरु घुमंदो फिरंदो कच्छ जो रण लताड़े सिंध में आयो ऐं डीपले तालुक़े जे ॿाहिरां वेड़ी जप ॻोठ में अची रहियो। इन्हीअ वक़्त बि हिते भील रहंदा हुआ। पारू फ़क़ीर चवंदो हो त जे हुननि हरिजननि खां छुअ करे पासो कयो सो इंसान कहिड़ो, पाण ब्राह्मण थी हिते जे भीलनि जी शेवा करणु लॻो। पारू फ़क़ीर हिते कुझु वक़्तु रही पोइ मोटे पंहिंजे वतन वियो, पर वेड़ी जप वणी वई हुयसि, तंहिं करे पंहिंजे माइटनि खे चयाईं त आऊं पंहिंजी देही वेड़े जप में छॾींदुसि ऐं तव्हीं मुंहिंजी समाधि उते ई जोड़ाइजो। भल त यादि रहे त ज़ात पात जे भेद भञण जो आरंभ अवल हुते ई थियो हो। हूअ पोइ माइटनि खे वठी वेड़ी जप में आयो ऐं सनानु पाणी करे योग आसन में वेही माइटनि खे चयाईं त हाण मुंहिंजे मथां मिटी वरायो। अहिड़ीअ रीति हुन जीअरे ई समाधि वरिती। पारू फ़क़ीर जी समाधि वेड़े जप में अॼु ताईं आहे। उते विक्रमी संबत जे हर साल ॼेठ जेको मई जून में पए थो, महीने जे 5 तारीख़ मेलो लॻंदो आहे, जेको 15 ॾींहं सांद हलंदो आहे। पारू फ़क़ीर जे सौटनि जी आख मां के बाबा आहिनि जेके हींअर बदीन शहर जे परियां रहनि था। उहे मेले खां थोरो अॻे हिते ईंदा आहिनि। जेको बाओ गादीअ ते वेठल आहे उहो हिते समाधि वटि अची रहंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ जेको सिंध जो सरताज शाइर आहे, जॾहिं वेड़ी जप वियो त हुन हिन आस्थान लाइ चयो अथसि त खारोड़िया खणी वेड़ी जप विया, सेण मुंहिंजा सैयद चए हाणे हितो आ, पसी पॾ उठियनि जा लड़ी लुड़क पिया, ॾेही ॾूर विया ॾियां डोरापो कन खे। विरहाङे बैदि जॾहिं लॾपलाण थी ऐं केतिरा ई सिंधी हिंदुस्तान ॾांहुं रुख़ कयो त ओॾी महिल पारब्रह्म साईं पुरसंगराम साईं ॾाढा मेकण जा केतिरा ई भॻत ऐं मुरीद राजस्थान ऐं गुजरात जे दीगर इलाइक़नि में वसणु शुरू कयो। जिते जिते उन्हनि वसणु शुरू कयो उते उते उन्हनि पंहिंजे लेखे हिननि संतनि ऐं फ़क़ीरनि जा मेला जोड़ण ऐं जोड़ाइण ऐं मचाइण ऐं लॻाइण शुरू कया। ऐं हिन तरीक़े सां जिथे जिथे बि पारब्रह्म साईं ऐं पुरसंगराम साईंअ जा मुरीद आहिनि उते उते उहे पंहिंजे लेखे इन्हनि जूं वरसियूं ऐं मेला ज़रूरु लॻाईंदा आहिनि, जिन में लंगर ऐं संगत जी सेवा कबी आहे। ख़ासि करे पारब्रह्म साईंअ जे मेले जी हिकिड़ी रिवायत आहे जंहिंमें छड़ी साहिबु बिठायो वेंदो आहे, जंहिंमें हिकिड़ो त्रिशूल पहिराए छड़ी जी शिकल ॾिबी आहे ऐं हुनखे छड़ी साहिब वञी करे हुनखे पूॼिबो आहे। इहा पारब्रह्म साईं जे मेले जी रिवायत आहे। पदमपुर श्री गंगानगर ऐं राजस्थान जे दीगर इलाइक़नि में केतिरा ई सिंधी आहिनि जेके पारब्रह्म साईं जा मुरीद आहिनि ऐं ख़ासि करे कच्छी सिंधी समाज जेको शुरूआति खां ई ॾाढा मेकण पारब्रह्म साईं ऐं पुरसंगराम साईं जी संत परंपरा खे मञींदा आहिनि। उहे ख़ासि करे अॼु बि ॼेठ जे महीने में पारब्रह्म साईं जो मेलो पंहिंजे लेखे ज़रूरु लॻाईंदा आहिनि।